मोहतरम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। टियों ॾींहुं छंछर ते मूं जेको वीलाग कयो हुयो उन में तव्हांखे ॿुधायो हुयो त इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस जो इजलास रियाज़ में सऊदी अरब जी मेज़बानी हेठि थी रहियो आहे। मूं उन में तव्हांखे ॿुधायो हुयो त हिन इजलास मंझां को ख़ासि खड़तेल न निकिरंदो। वधि में वधि इसराईल खे अमुन जी बहालीअ लाइ जंग बंदी जो चयो वेंदो। केॾी न ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे। छा मतिलबु त ॻाल्हाइण लाइ हिन जंग ते ॻाल्हाइण लाइ, फ़लस्तीनियुनि जे क़त्ल आम ते ॻाल्हाइण जे लाइ, फ़लस्तीनियुनि जे माउरनि जी हालत ते ॻाल्हाइण लाइ, फ़लस्तीन जे ॿारनि ते ॻाल्हाइण जे लाइ कुझु बचियो ई कोन्हे। को लफ़्ज़ न साथ था ॾियनि, न जुमिला साथ था ॾियनि, न वरी एॾी का हिमत आहे दिलि में जो उहा ॻाल्हि करे सघिजे। आलमी मीडिया छा थी लिखे त गज़ा जूं जेके इस्पतालूं आहिनि उहे मुक़ाम बणिजी वियूं आहिनि, क़ब्रिस्तान बणिजी वियूं आहिनि। असां ज़ख़्मियुनि खे वठी वेंदा आहियूं त सिहत ॾे इस्पताल में सिहत हुननि खे मिले, पर गज़ा जी इस्पताल मंझां लाश था निकिरनि। अल शिफ़ा इस्पताल जो जेको OIC वार्ड आहे, इंतिहाई निगहदाश्त वारो वार्ड, उन में जेतिरा बि मरीज़ हुआ उहे सभु जो सभु मरी विया। केॾी ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे। सभु जा सभु मरीज़ जेके OIC में दाख़िल हुआ, अल शिफ़ा इस्पताल वॾी इस्पताल आहे, वक़्त खां अॻु धमाकनि ते ऐं जंग जी सूरत हाल में जेके 5 मासूम ॿारड़ा ॼावा हुआ न, उहे बि मरी विया। इसराईल जी फ़ौज अल ज़ैतसी इस्पताल ते कब्ज़ो कयो ऐं डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ खे ॿाहिरि कढी छॾियो त जीअं मरीज़ पंहिंजे लेखे पंहिंजी मौत पाण मरी वञनि, ऐं ईअं ई थियो। हाणे हिन मसइले ते ॻाल्हाइजे त कीअं ॻाल्हाइजे। 57 इस्लामी मुल्कनि मंझां हिकिड़े ईरान चयो त असांखे हमास जो साथ ॾियणु घुरिजे, इसराईल सां विढ़णु घुरिजे, जॾहिं त सभु मुल्क अहिड़ी ॻाल्हि में अचण लाइ तयार ई न आहिनि। सऊदी अरब जेॾी महिल इहा आई त असां सफ़ारती ऐं मुआशी तालुकात इसराईल सां ख़तमु कयूं, उन जे सफ़ीरनि खे ऐं सफ़ारती अमले खे 5 मुल्कनि मां कढी छॾियूं। जॾहिं इहा ॻाल्हि साम्हूं आई, अल जज़ाइर, लेबनान ऐं ॿियनि मुल्कनि अहिड़ो मुतालबो कयो त उन जी जेको असांजो मेज़बान आहे, जंहिं इहा वॾी कॉन्फ्रेंस कोठाई हुई, यानी सऊदी अरब, गॾियल अरब इमारतुनि, बहरेन ऐं मराकश उन जी मुखालफ़त कई त असांखे तालुकात ख़तमु करणा ई न आहिनि। हिन वक़्त ताईं दुनिया सऊदी अरब खां ऐं उर्दन खां इहो मुतालबो पे कयो त उर्दन राहदारी ॾिए त जीअं गज़ा वारा थोरी मुख़्तसिर किलोमीटर आहिनि, थोरा किलोमीटर आहिनि, उतां क्रॉस करे सऊदी अरब में वञी पनाह वठनि। उर्दन उहा इजाज़त त कोन ॾिनी। सऊदी अरब इहो मुतालबो त उर्दन खां कोन कयो त असांखे इजाज़त ॾियो त असां फ़लस्तीन जे मज़लूमनि खे, गज़ा जे मज़लूमनि खे पाण वटि वठी अचे, हुननि जी असां मेज़बानी करियूं, हुननि जो इलाजु करियूं, हुननि खे खाधे पीते जो सामान ॾियूं। पर उन ई जाइ ते जिते फ़लस्तीन जे मज़लूमनि खे हुजणु घुरिबो हो, सऊदी अरब अमरीकी फ़ौजनि खे पंहिंजो अॾो क़ाइमु करण जी इजाज़त ॾिनी आहे त जीअं हू इसराईल जी जल्दी में मदद करण जे क़ाबिल थी सघनि। ऐं इहो ईअं छो कयो आहे सऊदी अरब? इन जे करे जो अमरीका सऊदी अरब खे चयो आहे त 2034 में जेको फुटबॉल जो वर्ल्ड कप थींदो, उन जी मेज़बानी जो शरफ़ असां तव्हांखे बख़्शींदासीं। फ़लस्तीनी मरनि त पिया मरनि, का ॻाल्हि कान्हे का, असांखे वर्ल्ड कप कराइणो आहे, उहो बि 2034 में। उन जी तव्हां असांखे मेज़बानी ॾियो। जॾहिं उते ॻाल्हि थी निकिरे पई, हीअ असांजो न सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हिननि मीटिंग कोठाई छो हुई।
57 इस्लामी मुल्कनि जा सरबराह हिन में शरीक छो थिया हुआ? 57 इस्लामी मुल्कनि में वाहिद मुल्क आहे पाकिस्तान जेको डिक्लेयर्ड एटमी कुवत आहे, जोहरी ताक़त आहे। पर जॾहिं कल्ह जी डॉन अख़बार में मूं तस्वीर ॾिठी जेके असांजा उते मुल्कनि जा सरबराह शिरकत जन कई आहे, उन्हनि जे ग्रुप फोटोज़ में इस्लामी दुनिया जी पहिरीं डिक्लेयर्ड एटमी कुवत पाकिस्तान जो वज़ीर आज़म आख़िरी कतार में बीठो आहे, जेको रुॻो मुंडीअ मां सुञाणिजे थो त साईं जो फोटो आहे। हीअ असांखे प्रोटोकॉल मिलियो आहे इन मौक़े ते। हीअ असांजी जेका आहे सा इहे ॻाल्हियूं आहिनि जी मां तव्हां सां जेके ॻाल्हियूं करियां थो कई अहिड़ियूं ॻाल्हियूं कोन्हनि के जेके लिखियल हुजनि या जेके कंहिं न ॿुधियूं हुजनि या जेके कंहिं न पढ़ियूं हुजनि। इहे सभु ॻाल्हियूं आम रिवाजी ॻाल्हियूं आहिनि। हिन वक़्तु इहो ठहराव जेॾी महिल अचे थो त भई असां हिन सां तालुकात ख़तमु करियूं, उन जी मुखालफ़त थी वञे। हिन वक़्त जी सूरत हाल जॾहिं इस्लामी मुल्कनि जे OIC जो इजलास थो थिए त होॾां वरी वधीक हमला थियणु शुरू था थियनि। हिन वक़्त ताईं 11,078 फ़लस्तीनी मारिजी चुका आहिनि, जिन में 4,506 ॿार आहिनि, मासूम ॿार आहिनि। 3,207 ज़ाइफ़ूं आहिनि। 27,490 खां वधीक ज़ख़्मी आहिनि, जिन मां बि वॾो तादाद मरी वेंदो। जेके 28,000 लापता माण्हू आहिनि, जेके 2,800 माण्हू लापता आहिनि, उन्हनि में 1,500 ॿार आहिनि। मतिलबु त उहे बि मलबे हेठां, जायूं जेके ड्रथियूं आहिनि उन्हनि जे मलबे हेठां अची विया आहिनि, उन्हनि जी बचण जी का उमेद कान्हे का। 24 कलाकनि अंदरि 94 ॿार ऐं 260 फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। आलमी मीडिया चवे थी त हर 10 मिंटनि में हिकिड़ो फ़लस्तीन जो ॿारु मरे थो। हिन जंग में 1,130 ख़ानदान मुकमिल तौर ते तबाह थी चुका आहिनि। 1,100 ख़ानदान तबाह थी विया आहिनि मुकमिल तौर ते। हीअ जंग किथे पई विढ़ी वञे? जंग उन जाइ ते विढ़ी पई वञे जिन चोधारी मुस्लमान मुल्क आहिनि। मूंखे यादि आहे मूं कंहिं जाइ ते पढ़ियो हुयो त 1967 में जॾहिं क़िबले अव्वल खे बाहि ॾिनी वई, मस्जिद अक्सा खे बाहि ॾिनी वई, उन वक़्तु इसराइल जी औरत वज़ीर आज़म थी चवे त सॼी राति मूंखे निंड न आई। मूं चयो त अॼु असां ते हमिलो थींदो, चौतरफ़ मुस्लमान आहिनि, असां हिकिड़ी नंढड़ी रियासत आहियूं। पर जॾहिं मां सुबुह जो उथियमि त सभु कुझु ठीकु लॻो पियो, मुस्लमाननि खे का परवाह ई कोन्हे, हुननि जे मथनि ते का जूं बि न सुरी हुई। ईरान जो सदर थो चवे त हमास जी मदद करियूं, इसराइल जे ख़िलाफ़ु इतिहाद करियूं, इसराइल सां राब्ता टुड़ियूं। पर हीअ दोस्त था चवनि त न बाबा ईअं कोन थींदो, जंग बि लॻंदी, इराक अमेरिका सां बि राब्ता न आहिनि टुड़ना, इसराइल सां बि राब्ता न आहिनि टुड़ना, फ़लस्तीननि खे राहदारी बि न आहे ॾियणी ऐं फ़लस्तीननि जी मदद बि करणी आहे। सम्झ में नथो अचे त हिन इजलास ते एतिरी रक़म छो ख़र्च कई वई। हमास इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि खां मुतालबो कयो त तव्हां घटि में घटि इस्लामी मुल्क जन जा इसराइल सां तालुक आहिनि, उहे इसराइल सां सफ़ारती तालुकात ख़तमु कयो, हुन जे सफ़ारतकारनि खे त पंहिंजे मुल्क मां कढो ऐं इन प्लेटफार्म तां मुतालबो कयो त इसराइल ख़िलाफ़ु हिकु ख़ासि कमीशन जोड़े हुन ख़िलाफ़ु जंगी ॾोहनि में मुलविस हुजण जो, मासूम ॿारनि जे क़त्ल में मुलविस हुजण जो, औरतुनि जे क़त्ल में मुलविस हुजण जा, इंसान जे बेगुनाह इंसान जे क़त्ल में मुलविस हुजण जा जो मुक़दमो हलायो वञे। पर हुन जी इहा ॻाल्हि न ॿुधी वई। हमास जे इन्हनि ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾिनो वियो। रहंदो इसराइल
पंहिंजूं जारियाणियूं कारवायूं तेज़ करे छॾियूं। एतिरे क़दुरु हिननि जो मन वधी वियो। इस्लामी मुल्कनि तरफ़ां इहा बि तजवीज़ आई त जन मुल्कनि खे अमेरिका बम ऐं ॿिया हथियार पहुचाए थो, उहे हुन सां पंहिंजो वापारु ख़तमु कनि ऐं हुनखे इजाज़त न ॾियनि त उन जा उहे जहाज़ जिन में हथियार या बम आहिनि हुननि जे मुल्कनि तां न गुज़रनि। इहा ॻाल्हि बि इजलास में रद्द कई वई। इहो मुतालबो कयो वियो अलजज़ाइर, लबनान ऐं ॿियनि मुल्कनि ते इसराइल ऐं संदसि इत्तेहादियुनि लाइ तेल जी सप्लाई रोकी वञे, पर इहा ॻाल्हि बि उते क़बूल न कई वई। बाक़ी इजलास छा लाइ घुरायो वियो हो? जॾहिं त इसराइल इहो चयो आहे त जेको बि माण्हू इसराइल जे ख़िलाफ़ु मक़सदनि जे ख़िलाफ़ु इसराइल जे पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी टाफ़ी बि यानी हिकिड़ो खटि मिठड़ो बि जेकॾहिं फ़लस्तीन जे ॿारनि खे ॾिए थो त उनखे बि दहशतगर्द तस्वुरु कयो वेंदो ऐं हुन जी नज़र में हर उहो माण्हू दहशतगर्द आहे जेको हमास जी मदद करे थो, जेको गज़ा जे मज़लूम मुसलमाननि जी मदद करे थो, उन ख़िलाफ़ु एक्शन कयो वेंदो। टाइम फिश थी वई, इजलास ख़तमु थी वियो। सऊदी अरब जी महिरबानी जो हुन एतिरनि एॾी वॾी मेज़बानी कई, एतिरनि मुल्कनि जा सरबराह पाण वटि घुराया। सभिनी मुल्कनि जा सरबराह पंहिंजनि पंहिंजनि मुल्कनि ॾे मोटी विया ऐं इसराइल खे वधीक डर ॾेई विया त जीअं वणे तीअं मार गज़ा जे मुसलमाननि खे, असांजो हुननि सां कंहिं बि क़िस्म जो को तालुक़ कोन्हे को। पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।